दोस्त ख़राब न हूंदो आहे, उन्हनि खे असां ख़ुदि ख़राब कंदा आहियूं। कहिड़ी ॻाल्हि ते? न उन्हनि खे सही तरीक़े सां सम्झी सघंदा आहियूं, न ई वरी उन्हनि खे सही तरीक़े सां ॿुधी सघंदा आहियूं। दोस्त हलाइण जे लाइ बचा जिगर खपे, जिगर। सोच न, सोच ते ईंदे त इहा सोच तोखे पंहिंजी ज़िंदगी ते बि धोखा ॾींदई। यादि रखो इंसानो, जिन दोस्तनि जो ज़रे जे बराबरि बि भलो कयो था पंहिंजे अंदर में दफ़न रखो। ज़ाहिर करण सां क़ीमती हीरा विञाए वेही रहंदा आहियो, ज़ाहिर न कंदा कयो। भलाई तॾहिं कई अथई जॾहिं भलाई रब तोसां कई आहे। हाँ, हमेशह भलाई करण वारा इहो फ़ख़्रु कनि त अल्लाह असां सां भलाई कई आहे ऐं अॻिते बि कंदो। अॼु जिन जी चङाइयूं करे अॼु तोखे उन्हनि जे लाइ ज़िलत जा सेरा ॻाइणा था पवनि त सम्झ तूं वॾो को घटिया क़िस्म जो इंसान आहे। तूं वॾो को घटिया क़िस्म जो इंसान आहे। ख़ुदा जो कसम, जंहिंजी ज़रे जे बराबरि बि चङाई कयो न बेली, रब जे वास्ते तव्हां उन्हनि खे साम्हूं न चओ त मां तोसां हीअ चङाई कई आहे। ही औरतुनि वारा ताना न हणो। ही औरतुनि वारा ताना मर्दनि ते हणंदो, उहे मर्द बिगड़जी वेंदा आहिनि। उहे मर्द पेरनि खां वठी वेंदे वारनि ताणी मटिजी वेंदा आहिनि। यादि रखो इंसान, मर्द वॾी प्यारी शइ आहे। रुगो मर्द खे सम्झण जे लाइ कुवत हुजे, कुवत माना ताक़त हुजे। जेकॾहिं ताक़त रखे थो न त इहे टे ॻाल्हियूं ॿुधाए थो, इहे टे ॻाल्हियूं पंहिंजे अंदर में रखजांइ। नंबर 1 ते जॾहिं साम्हूं वारो दोस्त ॻाल्हाए थो त उन जे ॻाल्हाइण खे सही तरीक़े सां ॿुध ऐं उनखे सम्झ। नंबर 2, दोस्त जे आॾो पंहिंजे घर जा हालात बयान न कजांइ ऐं पंहिंजा राज़ बयान न कजांइ, भले केॾो बि तुंहिंजो दिली दोस्त हुजे। तव्हां जिन खे दिली दोस्त सम्झी पंहिंजा राज़ ॾसींदा आहियो न, उहे वीचारा मटिजी वेंदा आहिनि, मटिजी वेंदा आहिनि। उहो दौरु न आहे, हे मोबाइल जो दौरु आहे। ऐं मोबाइल ते क़िस्म क़िस्म जूं ॻाल्हियूं था ॿुधनि त इहे उहे रवैया पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में रखी था घुमनि। जेके मां तोसां ॻाल्हियूं थो कयां, इहे उन्हनि जे अंदर जूं ॻाल्हियूं थो कयां। यादि रखजांइ, नालो शेख ज़ुबैर आहे। मुंहिंजी नसीहत ते अमल कर, रब जी इज़त जो कसम तुंहिंजी ज़िंदगी ख़ूबसूरत गुज़रंदी। दावा सां ॻाल्हि थो कयां। हाँ, नंबर 3, हसी मज़ाक जो वक़्तु हुजे त हसी मज़ाक कजांइ, न ई वरी हथ शुआई। हथ शुआई सम्झो त घणनि जी आदत हूंदी आहे। कंहिंखे गोॾे ते धकड़ंदा आहिनि त कंहिंखे पुठी में धकड़ंदा आहिनि त कंहिंखे बेख्याली में धकड़ंदा आहिनि। इहे आदतुनि वारा बि हमेशह पंहिंजी इज़त विञाए वेही रहंदा आहिनि ऐं अॻिलनि जी दिलनि में इहा मोहबत कॾहिं बि पैदा न करे सघंदा। यादि रखजांइ, इन 3 नसीहतनि ते अमल कजांइ। हसी मज़ाक वारो वक़्तु हुजे त हसी मज़ाक कजांइ। जीअं सीरियस ॻाल्हियूं हलनि त उन सीरियस ॻाल्हियुनि में पंहिंजी हसी मज़ाक न कजांइ। अॻिलनि जी दिलनि में तुंहिंजे लाइ ख़्यालात वेंदा, अॻिलनि जी दिलनि में तुंहिंजे लाइ नफ़रत वेंदी। ख़ुदा जो कसम, यादि रखजांइ, कंहिंजी माउ जो बचो आहे। कहिड़ी कहिड़ी तोखे मां पॉइंट ॾिनियूं। नंबर 1 ते त जॾहिं साम्हूं वारो दोस्त ॻाल्हाए त उनखे सही तरीक़े सां ॿुधजांइ। ॻाल्हाए बीहे पोइ तूं ॻाल्हाइजांइ। नंबर 2, पंहिंजा राज़ साम्हूं वारे जे हवाले न कजांइ। घर जो हाल पंहिंजे साम्हूं वारे दोस्त जे हवाले न कजांइ। नंबर 3, हसी मज़ाक जो वक़्तु हुजे त हसी मज़ाक। हर वक़्तु सीरियस वक़्त में बि हसी मज़ाक करणु तव्हांजो वैल्यू तबाह ऐं बर्बाद थींदो। यादि रखजांइ, जेकॾहिं अञा बि तोखे घर जे ज़ाल जो मसइलो आहे या अहिड़े के घरूली मसइला आहिनि, तोखे पुछणा आहिनि त मुंहिंजी जीमेल ID ते अच।
जीमेल आईडी कहिड़ी आहे? शेख ज़ुबैर 777 0@gmail.com।